इलेक्शन कमीशन तरफां आम चूंडनि के हवाले से मीडिया लाइ 17 नुकाती ज़ाब्ता इख़लाक़ जारी किया वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफां जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ मूजिब पोलिंग ख़त्म थियण खां 1 कलाक ताईं नतीजा मीडिया ते नशर न कया वेंदा ऐं नतीजा जारी करण वक़्तु इहो ॿुधायो वेंदो त ही गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा आहिनि, जिन जो रिटर्निंग ऑफिसर तरफां हतमी ऐलान नाहे कयो वियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिब क़ौमी मीडिया में प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल ऐं सोशल मीडिया में शामिल आहे। ज़ाब्ता इख़लाक़ मूजिब इलेक्शन मुहिम दौरान क़ौमी मीडिया पाकिस्तान जे नज़रियनि ख़ुदमुख़्तियारी ऐं सिक्योरिटी ख़िलाफ़ तहसुब ते ॿधल राय जी अकासी न कंदो। इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ता इख़लाक़ में इहो बि चयो वियो आहे त क़ौमी मीडिया में नशर या शाया थींदड़ ख़बरनि में अहिड़ो को बि मवाद शामिल न हूंदो जंहिं में कंहिं उम्मीदवार, सियासी पार्टी, सनफ़, मज़हब ऐं बिरादरी ते ज़ाती हमिलो हुजे। भनकड़ी ते क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। हिकु उम्मीदवार तरफ़ां ॿिए उम्मीदवार मथां इल्ज़ामनि जी सूरत में ॿिन्ही तरफ़नि जो मौक़िफ़ शामिल ऐं तस्दीक़ कई वेंदी।